में सच पारा प्रोग्रेस अलायंस पारा गो अफ़गान गो रैली कढी वियो बिरशा में बुनियादी तौर ते 20 लख जेके अफ़गानी आहिनि उहे असांजे धरती ते ॿार आहिनि उहे हिते मंशात में मुलविस आहिनि उहे हिते गैर क़ानूनी हथियार सप्लाई करण में मुलविस आहिनि उन्हनि हिते फ़साद जी जड़ पैदा करे छॾी आहे कराचीअ में असांजे माण्हुनि खे मारीनि पिया हाणे त हद इहा आहे जो लतीफ़ जे नंगरीअ में हज़ारनि में गॾु थी असांजे माण्हुनि ते हुननि हिते घटोद अची ॻाल्हायो आहे उन करे अॼु सिंध अवामी सत ऐं प्रोग्रेस अलायंस पारां भिटाईअ खे दांह ॾियण लाइ आहियूं त हीअ जॾहिं आलमी तौर ते क़ानून आहे ऐं अफ़गाननि लाइ टी जेका जुलाई हुई मुक़ररु हुई त हीअ पंहिंजे जेको धरतीअ ते वञनि हिननि जे लाइ मुक़ररु थी चुको आहे उन करे असां हीअ रैली इन करे था कढूं त हाणे हिननि जो जॾहिं मुआइदो थी वियो आहे त अफ़गानी पंहिंजे धरतीअ ते वञनि ऐं असांजे मुइशत ते ॿार आहिनि छो त हिननि जे हिते रहण जे करे असांजा जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजा रोज़गार नथा करे सघनि कूड़नि डोमिसाइलनि ते मुइशत ते हिते हिननि बदअमनी अनारकी फैलाई आहे इन करे अॼु असांजी हीअ रैली आहे त गो अफ़गानी गो गो अफ़गानी गो ऐं धारियां सिंध छॾे वञो।